झोल मां खे ख़बर ॾींदा हलूं त झोल में ओमनी डिवाइस होल्डरनि पारां ग़रीब मुस्तहक औरतुनि लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत आयल क़िस्त 8,500 मां कटौती जो सिलसिलो जारी आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे झोल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहन झोलाई पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झोल में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी जेका क़िस्त आहे उहा 8,500 आहे, जॾहिं त मुस्तहक औरतुनि खां जेका आहे 1,500 खां वठी 1,000 रुपए ताईं कटौती जेका आहे उहा सरेआम जारी आहे। जॾहिं त 8,500 क़िस्त हुअण करे हुननि खे 7,000 त किन खे वरी 7,500 ॾिना पिया वञनि, जॾहिं त केर बि पुछण लाइ तयारु न आहे। जॾहिं त हिननि DC सांगड़ ऐं ॿिनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन इन ॻाल्हि जो नोटिस वठी असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। जी अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।